असांजे विच में फज़ली सरूर साईं सांदरा में असांजे विच में आहिनि चवंदा आहिनि कयां दीदार दिलबर साईं मधून
मां असांजे साईं जन झूलेलाल साईं साईं सतराम साहब साईं साईं जी हिते आहिनि हाणे असांजी हाणे पालकी में हलंदासीं तव्हां सभिनी जो मां ॾाढो शुक्रगुज़ार आहियां कि तव्हां स्पेशली सॼो प्रोग्राम ॾिठो असांजी ओपनिंग सेरेमनी हाणे पाण हलंदा हॉलरूम में जिते असांखे असांजा डिफेंस मिनिस्टर साहब न अची सघिया शिमला में मीटिंग में आहिनि त उन्हनि असांखे रिक्वेस्ट मोकिलिया भई मां नथो अची सघां पर मां तव्हांखे लाइव न कनेक्ट थियसि त वीडियो ठाहे मोकिलियो वीडियो संदेश मोकिलियो अथई ऐं तव्हां उते सभिनी खे ॾेखारियो त असां हाणे उहो सभिनी खे संदेश ॾेखारियूं था त महिरबानी करे पहिरीं तव्हां सभु प्रोटोकॉल फॉलो कयो हर को माण्हू पंहिंजे हिसाब सां हलनि पहिरीं असांजा साईं जिन हलंदा पोइ VIPs हलंदा तंहिंखां पोइ डेलीगेट्स हलंदा ऐं जेके पूना पब्लिक आहे प्लीज़ कोऑपरेट सभिनी लाइ सीटूं आहिनि धिकम धकी न कजो जीअं रथ यात्रा में कयो मां तव्हांखे रिक्वेस्ट थो कयां असांजो प्रोटोकॉल आहिनि असां पंहिंजी हेतिरी महिनत कई आहे हर कंहिं शइ लाइ त प्लीज़ असांखे कोऑपरेट कयो मां हथ जोड़े तव्हां सभिनी खे विनती थो कयां